सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अवां दोस्तनि तरफ़ां जेका मोहबत मिले पई, मुंहिंजे वीडियोज़ खे जंहिं नमूने साराहे पियो वञे, हिन तारीख़ जे सिलसिले में ही जेको कुझु तहक़ीक़ मूं कई आहे, उन जे हवाले सां मुंहिंजनि भाउरुनि ऐं भेनरुनि जी फीडबैक हौसले अफ़ज़ा आहे, इंतिहाई हौसलो ॾींदड़ आहे। मां संदनि थोराइतो आहियां। गुज़ारिश आहे त ही जेके वीडियोज़ आहिनि उहे तारीख़ ते तहक़ीक़ आहे, इन करे महिरबानी करे उन्हनि खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी ॻाल्हि सची ऐं सरबस्ते नमूने सां सम्झ में अचे। अॼु पाण लसॿेले जी हिकु वॾी सिंधी बिरादरी मेद बाबति ॻाल्हाईंदासीं। ही मेद जेके आहिनि लसॿेले जी तमामु वॾी सिंधी बिरादरी आहे, जेका सोन मियाणी ख़ासि करे समुंड किनारे वारनि इलाइक़नि में रहाइश पज़ीर आहे। मेद समुंड मां मच्छीअ जो शिकार कंदा आहिनि ऐं ॿेड़ियूं ऐं मच्छीअ जे शिकार जो सामान ठाहिण जा बि माहिर आहिनि, जॾहिं त मेद सामूंडी सफ़र जे हवाले सां बि मशहूरु आहिनि। हिननि माज़ीअ में समुंड झागे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी रहाइश इख्तियार कई। तारीख़ दाननि मूजिबि मेद बलोचनि जे मक़रान में अचण खां अॻु उतां जा असुलका रहवासी हुया, अॼु बि आहिनि। मेद मक़रान जे सामूंडी इलाइक़े जी वॾी में वॾी आबादी आहिनि, जॾहिं त मेद ऐं जाट सिंधु दरिया जे ॿिन्ही किनारनि ते बि आबाद हुया। हिन ॿिन्ही क़बीलनि ऐं बिरादरियुनि जी पाण में घरू वेड़ बि थींदी रहंदी हुई। जॾहिं सिंध ते यूनानियुनि हमलो कयो, उन वक़्तु मेद ओरमाड़ा बंदरगाह जे इलाइक़े में रहंदा हुआ। उन वक़्तु ओरमाड़ा सिंध जो इलाइक़ो यानी सिंध जे सरहदनि में शामिल हुयो। तारीख़दान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मेद बलोच न आहिनि। जीअं कुझु बलोच तारीख़दान मेदनि खे बलोच नस्ल जो करार ॾियनि था। अमेरिकी प्रोफेसर एंड्री विंक पंहिंजे किताब में लिखे थो त जेतोणीकि मेद बिरादरीअ जी असुलियत बाबति कुझु अबहाम मौजूदु आहे, पर इहा पक आहे त इहे गैर बलोच नस्ल मां आहिनि। मक़रान में बलोचनि जी लॾ पलाइण खां अॻु जा आबाद आहिनि। इहा हुन जी एंड्री विंक अमेरिकी प्रोफेसर जी राय आहे। जॾहिं त इटली यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर साबिर बादल ख़ान साॻी राय जो आहे त मेद बलोच नस्ल जा न आहिनि। मेद बिरादरीअ ते अरब तारीख़दाननि इहो बि इल्ज़ाम आयद कयो आहे त हिननि राजा ॾाहर जे दौर में अरबनि जे सामूंडी ॿेड़नि खे फुरियो ऐं औरतुनि खे यरमाल बनायो। जॾहिं अरबनि सिंध ते कब्ज़ो कयो त मेदनि संदनि ख़िलाफ़ जंगी कार्रवायूं जारी रखियूं। अरब तारीख़दान इब्न होकल ऐं अल इदरीसी मूजिबि 9वीं सदी ईसवीअ में मेदन मंसूरा जे अरब गवर्नर जे हुकूमत ख़िलाफ़ कई कार्रवाई कयूं, बग़ावतूं कयूं, उन्हनि ते हमला कया। सिंध जो नामियारो तारीख़दान डॉक्टर अल्लाह रखियो बुट मेदन बाबति लिखे थो त क़दीम दौर में सिंधु नदीअ जे किनारे ते ॿ बिरादरियूं, हू उन्हनि खे क़ौमूं थो करे, क़ौमूं कोठे थो, चवे थो, लिखे थो, पर असल में उहे बिरादरियूं। सिंधु नदी जे किनारे ते ॿ बिरादरियूं रहंदियूं हुयूं, जिन में हिकिड़ी जाट हुई त ॿी मेद हुई। हिंदुनि जे क़दीम मज़हबी किताबनि रामायण ऐं महाभारत में मेदनि ऐं जाटनि जो ज़िक्र मिले थो। मेद सिंध जी जहाज़रान बिरादरी हुई ऐं संदन ज़िक्र महाभारत यानी 1400 क़िबल मसीह खां शुरू थिए थो। इहे मेद मीरबर हुया जिन सरांदीप जे जहाज़नि खे देबल वटि फुरियो हो। इहो अल्लाह रखियो बुट थो चवे त हुननि फुरियो हो। इन सां ज़रूरु न आहे त असीं सहमत हुजूं। चचनामे में डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो त चचनामे जे महाग में
डॉक्टर बलोच लिखे थो त देवल बंदर मैदन जो मर्कज़ हुयो। अरब मुल्कनि जे हवाले मां गुमान निकिरे थो त मकरान, देवल ऐं काठियावाड़ जे किनारे ते रहंदड़ इहे क़ौमूं यानी बिरादरियूं जिन जो पेशो ई धाड़ा हणण ऐं फुरूं करणु हो, तिन ॿिन्ही खे मैदन जे नाले सां सॾियो वियो आहे। डॉक्टर बलोच लिखे थो त सिंध जा मैद ग़ालिबन सिंध जे सामुंडी साहिल जा सामुंडी किनारे जा मीरबर हुया। इहा डॉक्टर जी राय आहे, डॉक्टर नबी वस्त बलोच जी। असल में तारीख़दान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मेद सिंध जा असुल रहवासी आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ नालनि सां सॾिया वेंदा हुआ। हू समुंड ऐं दरियाह जा बादशाह यानी अमीरुल बहर बि सरबा हुआ, जंहिंमां मीरबर असां वटि लफ़्ज़ आहे, मीरबर हुनखे चवंदा आहिनि। सिंध में अॼु बि मच्छी मारींदड़नि ऐं ॿेड़ा हलाईंदड़नि खे मीरबर कोठियो वञे थो। संदन असुल किर्त मच्छी मारण, ॿेड़ियूं हलाइण ऐं समुंड जो सीनो चीरे वञी ॾूरां ॾींहं ते निकिरणु। संदन ज़िक्र महाभारत यानी 1400 क़िबल मसीह खां शुरू थिए थो। हीअ क़ौम वैदिक ज़माने खां सिंधु दरिया जे कप ते रहंदी हुई ऐं फुरलुट ते गुज़ारो हूंदो। जहाज़रानीअ जे फन खां वाक़ुफ़ु हुई। कुझु वरी तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त मेद कच्छी गंदावा ख़िते मां लॾे मकरान में ई वेठा, जिते हू ईरानी नार खां वठी मलबार ताईं जहाज़रानी कंदा हुआ। मैदन में चल मारज़ई शाख पाण खे लासी सॾाए थी, जेका लसबेल में रहंदी आहे, ऐं गज़बर शाख पाण खे बलोच सॾाए थी, ऐं उरमाड़ी पाण खे वरी अफ़गान सॾाइनि था। दाद मोहम्मद ख़ादिम बिरोही, हिकु तारीख़दान दाद मोहम्मद ख़ादिम बिरोही पंहिंजे किताब बलोचिस्तान में सिंधी ॿोली ऐं अदब जो अभ्यास में लिखे थो त सिंध जे हिन क़दीम बिरादरी मैद खे हिन ख़िते जे सखी तुंगाही जे दरगाह ते घणो एतमाद आहे। ग्वादर जे हिकु कुतबे मां पतो पवे थो त संदन असुल वतन कच्छी आहे, जिते सिंध खां आया मीरबर, माछी ऐं सोलंगी मैदन जूं शाखूं आहिनि। मकरान ख़िते में तमामु घणी तइदाद में मैदा आबाद आहिनि। मैदन जूं घणियूं रस्मूं ऐं रवाज अफ्रीका जे माण्हुनि जहिड़ा आहिनि, पर अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त रस्मुनि जी अदायगी वक़्तु हू जेकी गीत या राग ॻाईंदा आहिनि, इहे सभु सिंधी ॿोलीअ में हूंदा आहिनि, छाकाणि जो हुननि जी माउ ॿोली सिंधी आहे। वॾी महिरबानी अव्हां जी ईंदड़ दफ़े पाण सिपीअ बाबति ॻाल्हाईंदासीं, जेको सिंधियुनि जो हिकिड़ो तारीख़ी शहर रहियो आहे। अॼु मौजूदा बलोचिस्तान जे हदर में आहे, पर हू हज़ारे वरियनि खां इहो इलाइक़ो हज़ारे वरियनि खां सिंधु माथिरी जो हिसो रहियो आहे। मूंखे उमेद आहे त तव्हां मुस्बत राय ॾींदा, ही वीडियोस पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। वॾी महिरबानी।